अस्सलाम वालेकुम दोस्तों। ईरान जो फ़लस्तीन जे हक़ में इसराइल सां जंग जो ऐलान। ईरान जी फोर्सिस इसराइल जो बहरी जहाज़ पंहिंजे कब्ज़े हेठि आणे छॾियो। उन खां बाद राति जे वक़्तु ईरान इसराइल तरफ़ 200 खां मथे मीज़ाइलनि जो हमिलो करे ॾिनो। ईरान हुकूमत हमले जी ज़िम्मेवारी क़बूल करे वरिती। अगरि फ़लस्तीन मां इसराइल फ़ौजियुनि जी वापसी न थी त वधीक नुक़सान लाइ इसराइल तैयार थिए। इसराइल जा इतिहादी जेके भी मुल्क आहिनि हींअर उहे अफ़सोस में आहिनि ऐं को बि अहिड़ो बयान न ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त ताज़ो ई तुर्की जे सदर रजब तय्यिब एर्दोग़ान जो बयान आयो आहे जंहिं अमेरिका खां अॾा घुरिया आहिनि इसराइल तरफ़ हमले जे लाइ। इस्लामी मुल्कनि सभिनी खे अपील आहे त फ़लस्तीन